अपनी दोस्तन के दिल जी गहराइन सां भलीकार चऊं था। खास करे साईं असां इमदादुल्लाह फलकोटरो जेको असांजे इन प्रोग्राम जो शान आहे ऐं इन प्रोग्राम में कोठाइण जो हथ जेको आहे साईं अहमद खान ऐं नवीद अहमद खान सियाल साहब जो आहे। पर मूंखे नवीद जी हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई त हुन चयो त हेल बारिश पई हुनजे करे असां माण्हू घटि ॿुधाया आहिनि। बाबा बारिश जो न कहिड़ो तालुको तूं त माण्हू ॿुधाया त तव्हांखे चयो त प्रोग्राम सुठे नमूने करायो। असांखे हिन चकर शायदि मज़ो बि घटि आयो जो अॻिले साल संगत काफ़ी घणी हुई ऐं हेल घटि आहे। इन में चवंदासीं त नवीद घणी खुदाई कई आहे ऐं असां त वधीक दाउन बि कयूं आहे। बहरहाल जेके जहिड़ा इंशाअल्लाह ईंदड़ साल मां साईं अहमद खान खे इहो ई चवंदुसि त तव्हां सुठे नमूने प्रोग्राम करायो, अञा ॿाहिरि थले ते प्रोग्राम करायो त असांखे ॿीहर तमामु घणी ख़ुशी थींदी। ऐं हीउ जेको प्रोग्राम थियो आहे मच कचहरीअ जो त इन में असांजो जेको बि आहे त हिकिड़ो सिंधी कल्चर त आहे ई आहे, पर हिन मस्जिद जे हिसाब सां दीनी हिसाब सां हे प्रोग्राम शायदि किथे बि कोन थींदा हुजनि। हे प्रोग्राम असां वटि ई थिए थो ऐं मां चवां थो त इहो हर हंधि प्रोग्राम थियणु खपे। हूअं त मच कचहरी आहे, खाइण पीअण आयाशी आहे, फलाणो आहे, पर हिते जेको बि प्रोग्राम थियो आहे त ख़ुदा जी सलाह जो थियो आहे ऐं ख़ुदा जी तारीफ़ थी आहे। हिन में का बि ॻाल्हि बि न आहे जो चइजे हीअ ॻाल्हि त माना अर्श ते ईंदी हूंदी जंहिंमें रुॻो ज़िक्र ख़ुदा थिए थो। इंशाअल्लाह जेके जहिड़ा ईंदड़ साल मां इहो ऐलान थो कयां त उस्ताद अहमद ऐं नवीद अहमद खे चवां थो त तव्हां ॿाहिरि प्रोग्राम करायो पर सॼे ॻोठ खे ॻाल्हि कयो ऐं इंशाअल्लाह असां हर ताम तव्हां कंदासीं। महिरबानी। माशाअल्लाह माशाअल्लाह। जेकर